डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ सिंध में शटरबंद हड़ताल कई पे वञे, रैलियूं कढी मुज़ाहिरा करे धरना हया पिया वञनि। डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ जीअं सिंध महाज़ जे सर ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल जारी आहे, रैलियूं मुज़ाहिरा करे धरना हया पिया वञनि। हैदराबाद, जामशोरो, लाड़काणो, शहदादकोट, मीरपुर, माथेलो, घोटकी, नवाबशाह, गम्बट ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। सकरंड, भिरशा, सिजावल, सन, गम्बट, वारह, बाड, मीरो खान ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढी मुज़ाहिरा कया पिया वञनि। दौलतपुर, टंडोजाम, नसीराबाद, मीरपुर साकरो, चूहड़, जमाली, घारो, कॾियारो ऐं ठठो में बि मुज़ाहिरा कया पिया वञनि। तलहार, काज़ी अहमद, कड़ियो घमर, कोटड़िजी, ठुल, राणीपुर, मोरो ऐं ॿियनि शहरनि में शटरबंद हड़ताल ऐं रैलियूं कढी मुज़ाहिरा कया विया। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त डिजिटल आदमशुमारी सबबि सिंधी अक़लियत में तब्दील थी वेंदा। आदमशुमारी जा नतीजा कंहिं बि सूरत क़बूल न कया वेंदा। डिजिटल आदमशुमारी सिंध सां फ्रॉड आहे, जंहिंमें सिर्फ़ कराची शहर में 40 लख खां मथे अफ़गानी ॻणिया विया आहिनि। समूरी सिंध डिजिटल आदमशुमारी खे रद्द करे छॾियो आहे।